नाज़रीन, ठिकराठो में भी बरसात का पोइ हर तरफ तबाही आहे। घरनि तोड़े घिटनि में पानी बीठल आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर। हिते बरसात तबाही मचाई आहे, जंहिंमें केतिरा ई ॻोठ पाणी जे हेठि अची विया आहिनि, जंहिंमें हाजी मोमिन राजड़ ऐं जेको आहे यार मोहम्मद फ़कीर राजड़, यूनुस भट्टी ऐं ॿिया जेके ॻोठ उतां जा जेके माण्हू आहिनि उहे निकिरी नथा सघनि। छो त इन्हनि खां वधीक पुछूं था उन्हनि जो छा चवणु। घर माल लुड़ी वियो, हर शइ छपर किरी पिया आहिनि। असां ग़रीब माण्हू वञूं काॾे, असां ॿोॾ में अची विया आहियूं। असांजे को मिल्क माण्हू न आहे, को सरबराह न आहे, कोई अहिड़ो न आहे को अची को सार संभाल रहे। माल नहीं, कोई पुछण न आहे। असां वटि खाइण पीअण जो बि सॼो सामान लुड़ी वियो आहे। बची का शइ न आहे खाइण पीअण जे लाइ। कोई हिन माल जी हालत तव्हां पाण ॾिसी था सघो, को घर में वेहण जी जाइ न आहे। माल असांजो मरण लॻो आहे, का शइ न आहे बची। बोर्ड में अची वियासीं, बच्चा नंढड़ा नंढड़ा आहिनि, ना निकिरी सघूं था। माल रिज़क असांजो विच उहो उते उते मरे थो वञी घरनि में। हाणे जेकी तव्हां मदद कयो असांजी, असां ग़रीब हूं मिस्किन हूं, को माण्हू असांजे न आयो आहे, को पखी न आयो आहे। ईअं कमाए कमाए ॿार बच्चा मरी विया हूं, उते उते मज़ूरियूं कंदा हूं। ना ज़मीनूं संधियूं, ना पढ़ियल ना लिखियल, न असांजा कोई अहिड़ा पघार वारा जिन्हनि खे असां खां मदद वठी था वञनि। जेका थी सघे थी असां उन्हनि खे ॾियूं था। माउंटेन जी का ॿी बाक़ी असांखे नथा ॾियनि। किन माण्हू असां हिते तबाह थी विया आहियूं। असांखे सैलाब जेको आहे तमामु तबाह करे वियो आहे। असांजा घर ॿार जेके आहिनि बचा कोन आहिनि। माल चुपायो माल जेको आहे उहो बीमार थी मरे थो, ऐं असां वटि उहो अनाज कोन्हे जेको खाई असां सफ़र गुज़र कयूं। मुतासिरीन इहो मुतालबो कयो सिंध सरकार ऐं हितां जे चूंडियल MNA MPA खां त ख़ुदारा उन्हनि जी जेका आहे हिन ॾुखी घड़ी में उन्हनि जी जेको संभाल लही, उन्हनि खे पंहिंजो जेको राशन या जेको उन्हनि फंड रिलीज़ थिया आहिनि रिलीफ जा, उहे को हिननि ते ख़र्च करे हिननि खे ज़िंदगी गारण जो को मौक़ो ॾिनो।